वअहलीकुम नारन वक़ूदुहा अन्नास वल हिजारा अलैहा मलाइकतुन गिलाज़ुन शिदादुन ला यअसूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वुन लकुम फ़हज़रूहुम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही फल इमामु राइन व हुवा मसऊलुन अन रइयतिही वर्रजुलु राइन फ़ी अहलिही व हुवा मसऊलुन अन रइयतिही वल मरअतु राइयतुन फ़ी बैति ज़ौजिहा व हिय मसऊलतुन अन रइयतिहा व कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। तमाम हमद सना वाखान वडाई अज़मत किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात ला करे लायक ज़िबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक मुस्तहिक है। जिन रब्बुल आलमीन जी तस्बीह तहमीद दुनिया जी हर मखलूक पंहिंजी ॿोलीअ जे अंदरि ऐं पंहिंजी ज़ुबान जे अंदरि बयान करे थी ऐं उन अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमते खे यादि करे उनजा गुण गाए थी। जिन रब्बुल आलमीन जा पा गुनहगार इंसान मथे नाफरमान इंसान मथे बेशुमार अनगिनत एहसान मेहरबानी हुई, जंहिं एहसान के जंहिंजी मेहरबानी के पा इंसान ज़ात जेकॾहिं शुमार करणु चाहियूं त कॾहिं पण शुमार नथा करे सघूं। बादउ दुरूद सलाम अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा, खुतबे मसनूना का बाद आखिर सामई सूरह तहरीम जी हिकिड़ी आयत तिलावत कई है, जिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारे इंसान के मुखातब करें ऐं ईमान वारे इंसान के मुखातब करे अल्लाह ताला पिंड जी जान के ऐं पिंड जे साथ पिंड जे आल औलाद के जहन्नम जी आग खां बचाए जो हुकुम ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम, जय ईमान वारा ऐं पिंड जी जान के बचायो, व अहलीकुम ऐं आंजे आल औलाद जी जान के पण बचायो, नारन जहन्नम जी आग खां, उन जहन्नम जी आग खां जिन जहन्नम मथे अल्लाह रब्बुल आलमीन सख्त मिजाज फरिश्ता मुतयन कर रखें, जिन जहन्नम जो ईंधन जिन जहन्नम के भड़काण जो ज़रियो इंसान ऐं पत्थर जे ज़रिए जहन्नम जी आग भड़काए में अचींदी ऐं उन जहन्नम जी आग मथे जिनी फरिश्तनि जी अल्लाह रब्बुल आलमीन ड्यूटी लगाए वो फरिश्ता अहिड़ा सख़्त दिल फरिश्ता आहिनि जो उन फरिश्ते के कंहिं मथे पण ज़र्रा बराबर रहम नथो अचे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जिन कम जो उन खे हुकुम ॾे थो उन कम जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़र्रा बराबर पण नाफ़रमानी नथा करी। ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। अल्लाह रब्बुल आलमीन जिकी पण उन खे हुकुम ॾे थो उन हुकुम खे उन कम खे करे गुज़रे था ऐं उन कम जे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई कोताही नथा कनि जिन कम जो अल्लाह रब्बुल आलमीन उन खे हुकुम ॾिने। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जीअं पाण पंहिंजी जी जान खे बचाए जी आग खां कोशिशि करियूं, ईअं जी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़िम्मेदारी रखे जंहिं पंहिंजे आल औलाद जो कुरियो इन आल औलाद जी पण फ़िक्र करियो ऐं इन खे पण जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिशि करियो। औलाद अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत में हिकिड़ी अज़ीम नेमत है। औलाद अल्लाह रब्बुल आलमीन जी नेमत मां हिकिड़ी अज़ीम नेमत है। इन औलाद जे ज़रिए इंसान जे घर जे अंदरि रौनक हुई थी, औलाद जे ज़रिए इंसान जे घर जे अंदरि रौनक हुई थी। जिन घर जे अंदरि औलाद मौजूदु हुए थो, जिन घर जे अंदरि ॿार बच्चा मौजूदु हुए था, उन घर जे अंदरि हिकिड़ी ख़ुशी हुई थी, उन घर जो माहौल हिकिड़ो बहितरीन ऐं ख़ासो माहौल हुए थो। पर जिन घर जे अंदरि औलाद मौजूदु न आहे, जेको घर औलाद जी नेमत खां महरूम हुए थो, उन घर जे अंदरि हिकिड़ो वीरानगी हुए थी, उन घर जे अंदरि हिकिड़ी मायूसी हुए थी ऐं उन घर जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कोई ख़ासि ख़ुशी मौजूदु नथी हुई जिन घर जे अंदरि औलाद मौजूदु न आहे। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद खे दुनिया जी ज़ीनत करार ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन औलाद खे ज़ीनत दुनिया जी ज़ीनत करार ॾिने। अल माल वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया, जे माल औलाद दुनिया जी ज़िंदगी जी ज़ीनत है। माल जे ज़रिए औलाद जे ज़रिए दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि रौनक पैदा थी थी, दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि ख़ुशियूं औलाद जे ज़रिए ऐं माल जे ज़रिए पैदा थी वेंदियूं। माल औलाद दुनियावी ज़िंदगी जी हिकिड़ी रौनक है। इहा औलाद केतिरे क़दुरु अल्लाह जी अज़ीम नेमत है। इन जो करे अंदाज़ो लॻाइणो हुए
त इन औलाद जे बारे में उन इंसान के पुछो जो इंसान इन औलाद जी नेमत का महरूम है, जो इंसान औलाद जी नेमत का महरूम है उन इंसान की पुछा करो जो औलाद कितनी अजीम नेमत है, या उन इंसान की पुछा करो जैसे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद ॾिने ऐं औलाद ॾियण खां बाद वापस अल्लाह रब्बुल आलमीन औलाद का महरूम करे छॾे। औलाद ॾेई करे अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जटेला थे उन इंसान के वञी पुछा करो जिन औलाद की कदर कीमत करो है ऐं औलाद कितनी अल्लाह रब्बुल आलमीन की अजीम नेमत है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर पंहिंजे नबी जो ज़िक्र कई, अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र कई ऐं कंहिं पण इंसान के जेकॾहिं अल्लाह नबी बनाए छॾे तो उनके दुनिया की किन नेमत की ज़रूरत पेश अचे थी। अल्लाह ताला उनके दुनिया जो मिणिया वॾो एज़ाज़ ॾेई छॾे, अल्लाह ताला उनके दुनिया जो मिणिया वॾो मर्तबो ॾेई छॾे जे अल्लाह ताला उनके नबी बनाए छॾे, अल्लाह ताला उनके नबूवत से सरफराज कर छॾे जंहिंखे अल्लाह ताला दुनिया की ज़िंदगी के अंदर दीन के कमे लाइ करे ऐं वक़फ़ करे जो हुकुम ॾेई छॾे सॼी ज़िंदगी अल्लाह के दीन जो कम कंदो रहंदो ऐं आख़िरत के अंदर वञी करे अल्लाह रब्बुल आलमीन जी जन्नत जो मेहमान बनंदो। उन इंसान के भला कहिड़ो ज़रूरत हुए थी पर पा कुरान करीम के खोले करे ॼाणियूं जे अल्लाह रब्बुल आलमीन उ नबी जैसे अल्लाह ताला तमाम वधारे बुलंद मकाम ॾिने, तमाम वधारे बुलंद मर्तबो ॾिने, हर किस्म की नेमतें से अल्लाह रब्बुल आलमीन नवाज़े। अल्लाह ताला दीन की तबलीग जो अल्लाह ताला उनके हुक्म ॾिने पंहिंजी दीन की जिम्मेदारी उन मथे रखे ऐं आख़िरत के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत जो जैसे वायदो करें उन नबी पण अल्लाह रब्बुल आलमीन ता औलाद जो सवाल करी था, उन नबी पण अल्लाह रब्बुल आलमीन ता औलाद जो सवाल करी था। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे नबी में उलुल अज़्म नबी है, पंज जो सीनियर पैगंबर जैसे चए तो उलुल अज़्म नबी जैसे चए तो जो अल्लाह जा खास बुरगजीदा पैगंबर है उन्हीं पंजे नबी में इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम है। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनाए, वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम खलीला, अल्लाह चए तो इब्राहिम के मूं दोस्त बनायो। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के बारे में अल्लाह ताला चए तो इब्राहिम वो इंसान है जो पंहिंजे रब से वफादारी कई, व इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, वो इब्राहिम जे पंहिंजे रब से वफादारी कई, अल्लाह रब्बुल आलमीन से वफादारी करण वारो इंसान ऐं जंहिंजी वफादारी जो ज़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन करे उन इंसान जो मकाम करो होंदो, उन इंसान जो मर्तबो बड़ा करो होंदो। तंहिंजे बावजूद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन ता कुर दुआ करे तो रब्बि हबली मिनस सालिहीन, जय मुंहिंजा रब मूंखे नेक औलाद अता कर। अल्लाह ताला नबूवत ॾेई छॾे, अल्लाह ताला पंहिंजो दोस्त बनाए छॾे, अल्लाह इब्राहिम की ज़िंदगी के मुसलमान लाइ करे अचण वारी नस्ल लाइ करे आइडियल नमूनो बनाए छॾे जे ऐं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम की ज़िंदगी के साम्हूं रखी करे पंहिंजी ज़िंदगी सुधारियो, इब्राहिम की जिंदगी के सामने रखी करे पंहिंजी ज़िंदगी सुधारियो। जे इब्राहिम ज़िंदगी अल्लाह जी दीन लाइ करे वक़्फ़ कहे, जे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदगी गुज़ारे ऐं दीन लाइ करे ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह इब्राहिम की ज़िंदगी के आइडियल नमूनो बनाए। एतरे कदर अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम के इनाम अता करें हत्ता के इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम की तमाम सुन्नतें के जिंदा करे छॾे। जैसो जी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्मत बाक़ी रहंदी तैसो जी इब्राहिम जी सुन्नतें के ताज़ा करींदी रहंदी, तैसो जी इब्राहिम जी सुन्नतूं जिंदा थींदियूं रहंदियूं। तंहिंजे बावजूद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बुढ़ापे जी उम्र के अंदर जर औलाद जा असबाब खत्म थी चुका है, इब्राहिम जी ये उम्र ऐसी है 82 वरे मथे पहुंची चुकी है, उन उम्र के अंदर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन ता औलाद ला करे दुआ करे तो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम की दुआ के कबूल करें ऐं अल्लाह ताला एक बे का पुठिया लगातार इस्माइल ऐं इसहाक अल्लाह ताला बुआए नबी इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के औलाद में अता करें। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो कुरान में खोले करे जा रहे हो, ज़करिया जो किस्सो कुरान में हिकिड़ो अजीब है गरीब किस्सो है। जर ज़करिया जे किस्से के पाण पढ़ी जा रही तर पंहिंजे दिल की कैफियत तब्दील थी वञे जे अल्लाह रब्बुल आलमीन ता ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम सवाल त करें पर सवाल किन अंदाज में करें, ज़करिया जे सवाल करे जो अंदाज करो, ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के सामू किन अंदाज में सवाल करे तो उन ज़करिया जे अंदाज के ञाणियूं त इंसान जे दिल की कैफियत तब्दील थी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए तो ज़िक्रु रहमत रब्बिक अब्दहु ज़करिया इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया। जे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम से तो जो रब जो को एहसान कहे उन एहसान जो अल्लाह रब्बुल आलमीन जिक्र करे तो इज़ नादा रब्बहु निदाअन खफिया। ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के लिकी लिकी करे चुपके से खुफिया तौर मथे माण्हूअ जी नज़रें का छुपी करे अल्लाह रब्बुल आलमीन दुआ करे तो, रब्बुल आलमीन दुआ करे तो पर माण्हूअ जी नज़रें का छुपी दुआ करे तो ऐं इन उम्र में दुआ करे तो जे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम पिंड अल्लाह के सामू शिकायत करे तो चए तो वश्तअल अर्रअसु शैबी शैब ऐं मुंहिंजा रब मुंहिंजो मथो जो कुरो बुढ़ापे की वजह से अच्छो थी चुको है, मुंहिंजो जिस्म जूं हड्डियूं जो से कमज़ोर थी चुकियूं आहिनि, यानी औलाद जे पैदा थिए जो असबाब होना खपे वो असबाब मड़े खत्म थी चुका आहिनि। तंहिंजे बावजूद मुंहिंजा रब तोजी रहमत मां ना उम्मीद नहीं आहे, मुंहिंजा रब तोजी रहमत मां ना उम्मीद नहीं आहे। आऊं तो वटां सवाल करियां तो ऐं अल्लाह मूंखे नेक वारिस अता कर,
मूंखे नेक वारिस अता कर, यरिसुनी व यरिसु मिन आलि याकूब, जेको मुंहिंजो पण वारिस थिए ऐं याकूब जे औलाद जो वारिस थिए। अल्लाह रब्बुल आलमीन याकूब जी दुआ खे क़बूल करें ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ज़करिया जी दुआ खे क़बूल करें ऐं ज़करिया अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल करे। अल्लाह रब्बुल आलमीन यहया अलैहिस्सलाम जी बेशारत ॾिने, अल्लाह ताला नबी औलाद अता करें, पर अल्लाह ताला ने औलाद के नबी बनाए करे रवानो करें ऐं अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जो नालो पण अल्लाह रब्बुल आलमीन रखी ॾिने, जो असीं तोखे औलाद अता करियूं था पर औलाद जो नालो पण असीं रखी ॾियूं था। यानी अल्लाह जा नबी जेको आई, अल्लाह जा जेको पैगंबर आई, वो पैगंबर पण अल्लाह रब्बुल आलमीन जा नेक औलाद जी दुआ करी था। कुरान करीम के जेकर पा खोले करे न्यारियूं तो एकड़े पासे तो जिक्र करे में अचे तो ये औलाद अल्लाह जी हिकिड़ी अज़ीम नेमत है। उते जो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जे अंदर औलाद जे ताल्लुक से बियो हिकिड़ो नज़रियो पण पेश करें। हिकिड़ी तो शइ हीअ जो औलाद अल्लाह जी नेमत है, कुल्ला त अल्लाह रब्बुल आलमीन जा नबी जेको आहे उनखे अल्लाह ताला सारियूं नेमतूं ॾेई ॾिने, तंहिंजे बावजूद अल्लाह ताला औलाद जो सवाल करी था। ऐं नूह अलैहिस्सलाम जर पंहिंजी कौम के हिदायत करें, पंहिंजी कौम के जर नसीहत करें, तर नसीहत कंदे कुरचें फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीना व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। जई अल्लाह वटि इस्तगफार करियो, अल्लाह ताला के नेमतूं अता कंदो। उन नेमत में हिकिड़ी नेमत इहो हूंदी व युमदिदकुम बिअमवालिन व बनीना, अल्लाह रब्बुल आलमीन जे माल ऐं औलाद जे अंदर बरकत अता कंदो। यानी औलाद अल्लाह जी नेमत है हिकिड़ी, ऐं इन जे बरक्स अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में ॿई जगह ते चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वुन लकुम फहज़रूहुम। जय ईमान वारा, आमा बाज़ माण्हुनि जो घर वारियूं ऐं उन जो औलाद उन जो दुश्मन है। बाज़ माण्हुनि जो घर वारियूं उन जो औलाद उन जो दुश्मन है, लिहाज़ा पंहिंजे दुश्मन खां बचे जी कोशिशि करियो। पंहिंजे दुश्मन खां इहा औलाद आला करे फितनू है, इहा औलाद आला करे आज़माइश है। इन आज़माइश के अंदर साबित कदम रहे जी कोशिशि करियो ऐं इन आज़माइश खां बचे जी कोशिशि करियो। जेकर आज़माइश अचे वञे थी त इन आज़माइश में साबित रही जी कोशिशि करियो ऐं इन आज़माइश खां बचे जी कोशिशि करियो। ऐं बचे जो ज़रियो कहिड़ो है? इन औलाद जी आज़माइश खां बचे जो ज़रियो कहिड़ो है? जो इन औलाद के अल्लाह जी दीन मथे लॻायूं, इन औलाद के सिधे रस्ते मथे लॻायूं। ये औलाद जेकर दीनदार है, इंसान जो औलाद जेकर दीनदार है, शरीयत के अहकाम जो पाबंद है, नमाज जो पाबंद है, इस्लामी अखलाक जो पाबंद है, इस्लामी किरदार जो पाबंद है, तो अड़े इंसान जो औलाद नेमत है, उन करे दुनिया में पण कामयाबी जो ज़रियो बनंदो ऐं आखिरत में पण अल्लाह रब्बुल आलमीन कामयाबी जो ज़रियो बनंदो। पण जेकर ये औलाद दीन जे रस्ते मथे मौजूद ना आहे, इहा औलाद जेकर शरीयत जे अहकाम जो पाबंद ना आहे, इहा औलाद जेकर नमाज़ जो पाबंद ना आहे, इस्लामी अखलाक जो पाबंद ना आहे, इस्लामी किरदार जो पाबंद ना आहे, इहा औलाद जुगार रमण वारो औलाद है, इहा औलाद दारू पीअण वारो औलाद है, इहा औलाद बुरा धंधा करण वारो औलाद है, इहा औलाद जेकर अल्लाह जो नाफरमान है, अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकाम से रूगर्दानी करण वारो औलाद है, इहा औलाद अल्लाह जे अहकाम के पशे पोस्ट फिगण वारो ऐं समाज फरीअ जे अंदर, समाज मुआशरे जे अंदर ॿिए खे तकलीफ़ ॾियण वारो, पड़ोसी खे सताइण वारो, समाज मुआशरे जे अंदर बद अखलाक़ी खे फैलाइण वारो, शराब जो कारोबार करण वारो, जुगार जो कारोबार करण वारो ऐं इन ताल्लुक से बुरा धंधा करण वारो औलाद है, तो समझ लो अहिड़ो औलाद इंसान की दुनिया के अंदर पण बर्बादी जो ज़रियो है ऐं आख़िरत जे अंदर पण जी बर्बादी जो ज़रियो बनंदो। आख़िरत जे अंदर पण माइतर जी बर्बादी जो ज़रियो बनंदो। इतला करे इन औलाद जी दीनी तरबियत करनी, इन औलाद के सदो रस्तो ॾेखारणो, इन औलाद के दीन जे रस्ते मथे लगाणो, ये माउ पीउ जी अवलीन जिम्मेदारी में हिकिड़ी जिम्मेदारी है। इतला करे अल्लाह रब्बुल आलमीन माउ पीउ खे हुक्म ॾिने या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। जय ईमान वारा, जै पिंड पिंड के जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिशि करियो था, ईअं जे पंहिंजे औलाद के पण जहन्नम जी आग खां बचाए जी कोशिशि करियो। कुल्ला त इहा औलाद अल्लाह ताला माइतर खे अमानत जे तौर मथे अता कई, इहा औलाद अल्लाह ताला माइतर खे अमानत जे तौर मथे अता कई। हिकिड़ो माइतर जेकॾहिं पंहिंजी औलाद जी खे संभाले थो, इन औलाद जी ख़ासि दीनी तरबियत करे थो, त सम्झी लायो इन औलाद खे अल्लाह तन माइतर समझी लायो पूरी कौम जी अमानत जो हक़ अदा करे छॾे। वरना जेकर को पण माइतर पंहिंजी औलाद खे बिगाड़े छॾे थो, सही रस्ते मथे नथो आणे सघे, दीन जे रस्ते मथे नथो आणे सघे, ख़ासो अखलाक ख़ासो किरदार नथो सिखाए सघे, त समझी लायो इन माइतर पूरी कौम जी हिकिड़ी अमानत, जेको बच्चो अॻियां हली करे दीन जो आलिम बनी सघियो थे, जेको बच्चो अॻियां हली करे दीन जी ख़िदमत करे सघियो थे, जेको बच्चो अॻियां हली करे को पण नेकी जो भलाई जो कमु करे सघियो थे, अल्लाह जो दीन जो सपोर्ट करण वारो बनी सघियो थे, पंहिंजे समाज जो सपोर्ट करण वारो बनी सघियो थे, उन माइतरनि जी ख़ासि तरबियत न करें, जंहिंजी वजह सां समाज मुआशरे जे अंदर बिगाड़ जो सबब बनियो ऐं समाज मुआशरे खे नुक़सान पहुचाइण वारो बनियो, त सम्झी लायो हिन माइतर पूरी कौम जी अमानत खे ज़ाया बर्बाद करे छॾे। पूरी कौम जी अमानत जो कोई औलाद भले हिन पिंड जो हो, पर हिन औलाद जी जेकॾहिं दीनी तरबियत कयो
तो सॼी क़ौम जो ही सरमायो बनियो वियो, सॼी क़ौम लाइ करे ख़ासो बनियो हो। ऐं जेकर इहो औलाद जी तरबियत न कंहिं ख़राब बनी वियो त लाइ करे न सॼी क़ौम जी अमानत जो कोई अमानत खे ज़ाय बर्बाद करे छॾे। ऐं अमानत जे बारे में कल क़यामत अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो। पर एतिरो न सम्झो जी औलाद के खाराए छॾियो, औलाद के पीआरे छॾियो, औलाद के वॾो करे उनके परणाए छॾियो, एतिरी जी सिर्फ़ माइट जी ज़िम्मेदारी न आहे, बल्कि ये ज़िम्मेदारी तकलीफ़ इस दुनिया की हर कौम पूरी करे थी। ये जिम्मेदारी तो दुनिया की हर कौम पूरी करे पई, सिर्फ मुसलमान कौम न बल्कि दुनिया की हर कौम इन जिम्मेदारी के अंजाम दे पई। पर असल मुसलमान होने की निशानी ये है, ईमान वारो होने की निशानी ये है जे पंहिंजे औलाद के दीन के रस्ते मथे लगायूं, पंहिंजे औलाद के अमानत समझी करे अमानत जो हक़ अदा करियूं। ऐं जेकॾहिं अमानत के ज़ाय करियूं था, अमानत के बर्बाद करियूं था, त अमानत के बारे में कल क़यामत ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पुछंदो, अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो। अल्लामा इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, अल्लामा इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैहि फरमायो, अल वसियतु लिल आबाई वल औलिया अन यत्तक़ुल्लाह फ़ीमन तहता ऐदीहिम मिनल औलाद। जे मां पहला करे औलाद जो जिम्मेदार है, उन्हीं जिम्मेदार लाइ करे वसियत है अन यत्तक़ुल्लाह फ़ीमन तहता ऐदीहिम मिनल औलाद, जो उन्हीं जे मातहत जो उन्हीं जो औलाद है, उन औलाद के ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन का दर्जे, इन औलाद के ताल्लुक से अल्लाह रब्बुल आलमीन का दर्जे हम अमानतुन इंदहुम, ये औलाद न मां पे अमानत है, ये औलाद न वारस वटी अमानत है। वल्लाहु सुब्हानहु साइलुहुम अन ज़ालिका यौमल क़ियामा, इन औलाद के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन कल क़यामत नी पुछा करने वारो है। इन औलाद के बारे में अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो कल क़यामत जो ॾींहुं, जिन औलाद केतिरो तो दीन जे रस्ते मथे लगाए वे। तो जो औलाद नमाज नथे पढ़ियो, इन औलाद को नमाज जो पाबंद बनण लाइ करे कोरो कोशिश कए। तो जो औलाद गलत रस्ते मथे हो, इन औलाद के सॼे रस्ते मथे खणी अचे लाइ करे तो माइत्र केतिरी कोशिश कई वे। अक्सर बेशतर पंहिंजी त हालत ई है, अक्सर बेशतर पंहिंजी हालत ई है जे औलाद के सुधारण त लमो थियो, माइत्र पिंड रस्ते मथे मौजूद न आहे, माइत्र पिंड रस्ते जे अंदर मौजूद न आहे। जेकॾहिं मां पे पिंड नमाज नथा पढ़े, मां पे पिंड दीन जे अहकाम लाइ पाबंद न आहे, मां पे पिंड शरीयत जे अहकाम खां रूगर्दानी करण वारा आहे, ई बच्चो जिन माहौल में खोले तो उन माहौल में गुनाह ॾिसे तो, जिन माहौल में या खोले तो उन माहौल में नाफरमानी ॾिसे तो, जिन मां जी हंज जे अंदर परवरिश पाए तो उहो मां पण बददीन है, जिन पे जी हंज जे अंदर परवरिश पाए तो उहो पे पण बददीन है। त अहिड़े बददीन माहौल जे अंदर परवरिश पाइण वारो औलाद कॾहिं पण नेक दीनदार की न बनंदो। अमोक अल्लाह माशाअल्लाह को निकिरी वेंदा, वरना अक्सर बेशतर अहिड़ो थींदो जे मां पे जेकॾहिं बददीन आई, मां पे दीन अखलाक मथे मौजूद न आई, मां पे सदे रस्ते मथे मौजूद न आई, त मां पे सदे रस्ते मथे मौजूद न हूंदा त उन जी औलाद पण सदे रस्ते खे छॾे करे गलत रस्ते मथे निकिरी वेंदो। कोल्हा त घर जो माहौल जेको आहे बच्चे मथे असर करे थो, घर जो माहौल बच्चे मथे असर करे थो। पे जेकॾहिं नेक हूंदो तो न पे खे ॾिसी करे बच्चो पण सदो रस्तो इख्तियार कंदो, मां जेकॾहिं दीनदार हूंदी, मां जेकॾहिं नेक हूंदी त मां खे ॾिसी करे बच्चो सही रस्तो इख्तियार कंदो ऐं दीन जो रस्तो इख्तियार कंदो। ऐं ख़ुसूसी तौर मथे मां जे ताल्लुक सां पाण ॻाल्हि यादि रखो जे मां जेको वेठी बच्चे जो पहलो मदरसो वेठो, मां बच्चे जो पहलो मदरसो वेठो, इन पहले मदरसे जे अंदर बच्चो जेको सबक हासिल करे थो, ई सबक हमेशा उन मथे कायम रहंदो, ई सबक हमेशा उन मथे असर कंदो रहंदो। इन माहौल जे अंदर पहले मदरसे जे अंदर जेकॾहिं बच्चे ख़ासी तरबियत हासिल कर लाथे, इन पहले मदरसे जे अंदर जेकॾहिं बच्चे ख़ासी तालीम हासिल कर लाथे, ख़ासे इखलाक के सीखी वियो त ई बच्चो हमेशा ख़ासे इखलाक के किरदार मथे कायम रहंदो। ऐं जेकॾहिं बच्चो इन ख़ासे इखलाक के किरदार खां मां जी गोद जे अंदर महरूम थी वियो, ख़ासी तालीम तरबियत का बच्चो मां जी हंज जे अंदर जेकॾहिं महरूम थी वियो त ई बच्चो अॻियां हली करे समाज जो हिकिड़ो बिगड़ियल इंसान बनंदो। इतला करे कंहिं अरबी जे शाइर चवे अल उम्म मदरसतुन, अल उम्म मदरसतुन इन आतहा आत शअबन तय्यिबल आराक, आत शअबन तय्यिबल आराक, जो मां जेको रही मदरसो आहे, अल उम्म मदरसतुन मां मदरसो आहे, इन आतहा जेकॾहिं इनखे तो ख़ासो बनाए लाथे, इनखे जेकॾहिं सवारे लाथे, आत शअबन तय्यिबल आराक तो समझी लाए तो हिकिड़ो ख़ासो खानदान कायम कर लाथे, हिकिड़ी ख़ासी नस्ल तो कायम करे लाथे। पर जेकॾहिं इनखे ख़ासी जेको रही मां जेको रही उन मां खे जेकॾहिं तो ख़ासी न बनाए लाथे, इन जी मां जेकॾहिं दुरुस्त न हुई, इन जी मां जेकॾहिं सॼे रस्ते मथे मौजूद न हुई त समझी लाए उनजो पायो ख़राब थी वियो, इन जी बुनियाद ख़राब थी वई। ऐं जंहिंजो पायो ख़राब हुए, जंहिंजी बुनियाद ख़राब हुए, जिन मकान जो पायो दुरुस्त न हुए, उन ख़राब पाईअ मथे कॾहिं पण ख़ासी बिल्डिंग ऐं ख़ासो मकान उभो नथो थी सघे। उन मकान में हमेशा ख़तरो लाइक़ हूंदो जे कॾहिं ई मकान छॾे थो। जेकॾहिं मां बद इख़लाक हूंदी, मां ख़ासे किरदार वारी की न हूंदी त हिन बच्चे जो कोई भरोसो न आहे ते बच्चो कॾहिं दीन जो रस्तो छॾे करे ॿिए रस्ते खे इख्तियार कर लाइ। जेकॾहिं मां पे नेक वेंदा
मां पे जेकर नेक वेंदा तो मां पे जी नेकी की बरकत एतरी थी थी जे अल्लाह रब्बुल आलमीन मां पे जे नेक होने की वजह से उनकी औलाद जी अल्लाह ताला पिंड मोड़ी हिफाजत कर लाए तो मां पे जेकर दीनदार वेंदा तो मां पे जी दीनदारी जो असर हुए तो ते अल्लाह रब्बुल आलमीन उनकी औलाद जी पिंड मोड़ी हिफाजत कर लाए तो अल्लामा इब्न उसैमीन रहमतुल्लाहि अलैहि फरमाया वो मिन बरकत सलाहिल आबा अन यहफज़ल्लाहु अल अबना जे मां पे जी नेकी की बरकत हुई थी जे अल्लाह ताला मां पे जी नेक होने की वजह से उनकी औलाद जी पण हिफाजत कर लाए तो उनकी औलाद के पण अल्लाह ताला बचाए लाए तो बुराई का गुनाह का ना फरमान जे रस्ते मथा वञी खा ऐं पाण न्यारे लायूं तारीख़ जे अंदर पाण खोले करे न्यारे लायूं जो जोको अज़ीम इंसान पैदा थिया जोको अज़ीम इंसान पैदा थिया उन अज़ीम इंसान के अज़ीम बनाए पठो उनकी मां जो किरदार हो अज़ीम इंसान के उन अज़मत मते पुॼाए करे उन बुलंद मकाम मते पुॼाए करे उनकी मां जो बुनियादी किरदार हो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जो वाक़ियो सो हूंदो बारहा इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जेके इमाम अहले सुन्नत वल जमाअत में अचे तो जे क़यामत जे सुबुह ताईं अचण वारे अहले हदीस जो ऐं अहले सुन्नत जो इमाम है इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि पैदाइशी यतीम है बचपन जे अंदर जे पे वफ़ात करे वञे तो नंढड़ी उम्र जे अंदर पे वफ़ात करे वञे तो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जी मां इमाम अहमद बिन हंबल जी तरबियत करे थी ऐं कहिड़ी तरबियत करे थी बगदाद तारीख़ बयान करण वारा बयान करी था जे बगदाद जी सर्दी इराक जी सर्दी जो सख्त सर्दी हुई थी इराक जो सियारो जो तमाम वधारे खतरनाक सियारो हुए तो उन बगदाद जी सर्दी के अंदर इराक जी सियारे के अंदर इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जी मां फजर के वक्त इमाम अहमद बिन हंबल के उथियारींदी अहमद बिन हंबल नंढड़ो बच्चो है इन नंढड़े बच्चे के फजर की नमाज ला करे उथियारे फजर की नमाज ला करे उथियारे गरम पानी करे के वुजू कराए ऐं वुजू कराने का बाद के गरम कपड़ा पहराए कंबल उड़ाए करे मस्जिद के दरवाजे सूदी खणी अचे जो मुझो बच्चो नमाज तो पढ़ंदो पण फजर की नमाज जमात के साथ अदा कंदो मुझो बच्चो फजर की नमाज तो पढ़ंदो पण जमात के साथ मुझो बच्चो फजर की नमाज पढ़ंदो अजू माऊ केड़ा वञी रहियूं जो अपने बच्चे के दीन ला करे बेदार कनी हुई जो माऊ पंहिंजे बच्चे के नमाज ला करे बेदार कनी हुई अज पांजो माए के न्यारे लायूं जे माऊ पिंड नमाज नथी पढ़े माए पिंड के नमाज पढ़ जी तौफीक नथी थी माए पिंड पिंड के पिंड जी जिस्म जी पाकी जी तौफीक नथी थी ए माऊ कोरो बच्चे के दीन जी तरबियत सिखाइनियो ए कोरो बच्चे के मस्जिद दरवाजे ताईं खणी अचिनियो नमाज ला करे ए कोरो मदरसे जे अंदर छड़े ला करे माऊ खणी करे अचिनियो जिनी माए पिंड जी हालत है जे पिंड के ए दीन पिंड जो दीन से कोई वास्तो मौजूद नहीं अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जी मां हर रोज फजर जे वक्त मस्जिद जे दरवाजे मते अहमद बिन हंबल के खणी अचे ए चे मुझा बच्चा वनी करे जमात के साथ नमाज पढ़ जा उन बच्चे जी मां बेहतरीन तरबियत कए उन तरबियत जो असर ई थियो जे बच्चो अगिया हली करे अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 12 लाख हदीस जो हाफिज बने तो अल्लाह जे पैगंबर जो 12 लाख हदीस अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि के जुबानी याद हुई अहमद बिन हंबल के मोंडे 12 लाख हदीस याद हुई पोइ जरा फितना उभा थी था दीन में बिदतूं ईजाद थी थियूं पर अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि उन बिदत के दबाए ला करे पूरो मुल्क मुखालिफ थियो वञे तो हत्ता के मुल्क जो बादशाह पण अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैहि जे मुखालिफ थी तो अहमद बिन हंबल के हुक्म दे तो जे दीन के अंदर जो कोई बिदतूं ईजाद करे मैं बिदत को दीन जो हिस्सो मञे लाए अहमद बिन हंबल चए तो जैसे आउं जीरो या तैसो जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन मथे को आगर मथे न तो खणी सके तो अहमद बिन हंबल के मारू डणी में अचे थियूं सताए में अचे तो जेल जी काल कोठरी में बंद करे में अचे तो जल्लाद बयान करी था कोड़ा हणन वारा जे अहमद बिन हंबल जे पुठे मथे जो हिकिड़ो कोड़ो लगो ई कोड़ो जेकर के हाथी जे पुठे मथे लगे तो हाथी पण चीखूं करे तो हाथी पण चीखूं करे एड़ियों दीन ला करे मारू खियण वारो ई जिस्म कें बनायो अहमद बिन हंबल जी मां तैयार कए पे तैयार की न कहे बच्चो यतीम है पर मां वो तरबियत कहे जी बच्चो अगिया हली करे अल्लाह जे दीन जो खादिम बने तो ऐं अल्लाह जे दीन जो सिपाही बने तो इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैहि जेके अमीरुल मोमिनीन फिल हदीस जो लक़ब देने में अचे तो जे तमाम मुहद्दिसीन जो अमीरुल मोमिनीन है जिन इमाम बुखारी के लिखियल सही बुखारी पढ़े बगैर को आलिम आलिम न तो बनी सके को मुहद्दिस मुहद्दिस न तो बनी सके को मुफ्ती मुफ्ती न तो बनी सके और न सही बुखारी के लिखण वारो इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैहि पैदाइशी यतीम है मां जे पेट जे अंदर होते पहला जे पेरी वफात करे जो पे वफात करे मां खासी तरबियत कए मां दीन जे रस्ते मथे लगाए मां इल्म जे रस्ते मथे लगाए ऐं अगिया हली करे वो किताब लिखे जिन किताब के दुनिया असहुल कुतुब बाद किताब अल्लाह जे नाले से सुन्नी थी ये रूए जमीन मथे जेकर कुरान का बाद बे नंबर मते को सही तरीन किताब मौजूद है जंहिंजे अंदर कोई नुक्स है कोई ऐब मौजूद ना तो वो इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैहि जे लिखियल सही बुखारी है ई बुखारी कीअं बनियो हो मां जी तरबियत से बनियो हो मां जी तरबियत से वञो मां खासी तरबियत कए मां सिधे रस्ते मथे लगाए मां दीन जे रस्ते मथे लगाए ये इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैहि मां जी तरबियत की वजह से पूरी दुनिया जो इमाम बनो तो मुझा अज़ीज़ भाइरो जिनी बच्चे की तारीख़ खोले करे ॼारियूं पा अहिड़ियूं तारीख़ के अंदर सैकड़ों हज़ारों मिसालूं मिली वञियूं जो जंहिंजूं माऊं अज़ीम हुयूं तो उन अज़ीम माए जे गोद में परवरिश हासिल करण वारा बच्चा पण अज़ीम बनिया ऐं जंहिंजूं माऊं ख़राब न करियूं
जो को माऊं बद हुयूं उन्हीं बद माए जो औलाद पण बद पैदा थियो जेकर खासी माए जो मिसालूं ॼाणियूं हुई तो असलाफ जा वाक़िया खोले करे ॼाणियो ऐं बद माए जो मिसालूं ॼाणियो तो पंहिंजे समाज मास्टरी मथे नज़र करे ॼाणियो यानी पंहिंजे समाज मास्टरी में कहिड़ो हालत है अॼु जेको बच्चा बद दीन बने था अज को बच्चा बद अखलाक बने था अज को बच्चा दीन के रस्ते के छड़े कर फिरे पिया बच्चा माँ पे से बदसलूकी करी था फरिए पारे वाले के साथ आई तो उनसे बदसलूकी करी था ये सबक क्या नो मिले तो ये सबक नहीं माए वटा सबक मिले तो ये सबक नहीं कि माए वटा मिले तो बच्चा पण जी माँ के ॾिसनि था जे माँ सॼो पड़ोसी जी गिलाऊं करे थी माँ सॼो आड़े पाड़े वाले जो गिलाए ग़ीबत करे थी बच्चा उहो सबक हासिल करी था ऐं हमेशा उहो नफ़रत ऐं उहो अदावत अपने ज़हन के अंदर पैवस्त कंदा अचे ऐं उन नफ़रत अदावत के पंहिंजे ज़हन दिमाग़ के अंदर भरींदा अचे ऐं अॻियां हली करे ई बच्चा पंहिंजे पाड़े जा पंहिंजे फरी जे दुश्मन बने था ऐं माऊं जेकॾहिं दीनदार हुए थियूं माऊं जेकॾहिं ख़ासि अखलाक ख़ासि किरदार वारी हुए थियूं उनखे सिधो रस्तो ॾेखारी थियूं त सिधे रस्ते मथे हलण वारा बच्चा सिधे रस्ते मथे हलण वारी माए जो औलाद पण अज़ीम औलाद थिए थो ऐं दुनिया जी क़यादत करण वारो औलाद थिए थो जेकॾहिं माऊं अज़ीम हुए थियूं त अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैह जहिड़ा बच्चा जन्म गिने था माऊं जेकॾहिं अज़ीम हुए थियूं त इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जहिड़ा बच्चा जन्म गिने था ऐं माऊं जेकॾहिं अज़ीम हुए थियूं त अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़ा बच्चा पैदा थी था ऐं जेकॾहिं माऊं बद हुए थियूं त पंहिंजे समाज मास्टर जा बद अखलाक जेको बच्चा रहिया उन बच्चनि जहिड़ा बच्चा पैदा थींदा उन माए जी अज़मत जो त आलम इहो हूंदो जो माऊं जेकॾहिं पंहिंजे बच्चे खे दावण ॾींदियूं हुयूं त दावण पण कॾहिं बग़ैर वज़ू जी कीन ॾिनियूं हुयूं माऊं जेकॾहिं बच्चे खे दावण ॾींदियूं हुयूं त दावण ॾियण खां पहिला वज़ू करे ॾिनियूं वज़ू बग़ैर वज़ू जे पंहिंजे बच्चे खे खीर किन पियारी हुयूं पंहिंजे बच्चे करे दावण बग़ैर वज़ू जी कीन ॾिनी हुयूं एतिरे क़दर शरीयत जे अहकाम जो पाबंद हुयूं ऐं उन जी वजह से अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अज़ीम औलाद अता कयईं ऐं इहा औलाद जेको हमेशा हमेशा करे उन करे सदके जारिया बनी वियो इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी मां तरबियत कयईं तो इमाम बुखारी के दीन सिखाए दीन जो आलिम बनाए अॼु सही बुखारी पढ़ने वारा पूरी दुनिया के अंदर मौजूद आहिनि दुनिया जो को अड़ो खितो की न होंदो दुनिया जो को अड़ो हिस्सो मौजूद की न होंदो जिन हिस्से के अंदर इमाम बुखारी जो किताब सही बुखारी पढ़े में न थींदो हुए जी इन इमाम बुखारी जो किताब सही बुखारी पढ़ने की वजह से इन खुताबी के सवाब मिलंदो इन के लिखे वाले इमाम बुखारी के सवाब मिलंदो ईअं जनी मिणी जो सवाब जेतिरो जो एतिरो जेतिरो सवाब इमाम बुखारी जी मां जे खातिर अंदर वञी जमे थींदो जिन मां इन इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी तरबियत कए ऐं जिन मां इन इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह के अज़ीम मकाम ते पुॼाए ये अज़ीम किन मकाम ते पुॻो ई बच्चो किन अज़ीम मकाम ते पुॻो तारीख़ लिखण वारा बयान करी था हाफिज़ ज़हबी रहमतुल्लाहि अलैह सियर आलामिन नुबला के अंदर लिखे जे इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह के जरा दफन करे मायो तर इमाम बुखारी रहमतुल्लाहि अलैह जी कब्र जी मिट्टी जो है इमाम बुखारी जी कब्र जी जो मिट्टी है उन कब्र जी मिट्टी में अड़ी खुशबू न करे जो खुशबू करे दुनिया सूके की नवे मारू इमाम बुखारी जी कब्र जी मिट्टी जो उन धोबा भरे करे हथे के अंदर इमाम बुखारी जी कब्र जी मिट्टी जो कब्र जी मिट्टी खुशबू ला करे खणी करे निकरिया ये अल्लाह ताला अज़ीम मकाम ॾिने ये अज़ीम मकाम कंहिंजी वजह से मिलियो हिकिड़ी नेक मां जी वजह से मिलियो दीनदार मां जी वजह से मिलियो त जेकॾहिं बच्चे जी तरबियत पाण ख़ासी कंदासीं घर जो माहौल उनखे ख़ासो ॾींदासीं इन बच्चे के अमानत समझंदासीं ऐं अमानत समझी करे इनकी तरबियत कंदासीं इनके घर जो ख़ासो माहौल ॾींदासीं बिलख़ुसूस मां जेकॾहिं इन बच्चे जी तालीम तरबियत मथे फोकस कंदी ऐं मां जेकॾहिं बच्चे जी तालीम तरबियत तरफ़ ध्यानु ॾींदी त इहे बच्चा अज़ीम बच्चा बनंदा ऐं जेकॾहिं मां इन बच्चे जी तालीम तरबियत खां रूगर्दानी कर लाथे एराज़ कर लाथे इन बच्चे के बेलगाम छॾे डारे त ई बच्चा हमेशा हमेशा करे बेलगाम ऐं बच्चा हमेशा हमेशा करे समाज मुआशरे जहिड़ा बिगड़ियल इंसान बनदा अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है त अल्लाह ताला पाके बच्चे की तरबियत के ताल्लुक से फिक्रमंद थियण जी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला पंहिंजे बच्चे जी नेक ऐं बेहतरीन तरबियत जी पाके तौफीक अता फरमाए रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मथे इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए ईमान बिल खैर मथे आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।